अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, मां तव्हां सभिनी खे हिन वीडियो में भली कार चवां थो। हिन वीडियो में आउं तव्हां सां डिस्कस कंदुसि त तव्हां कीअं डेटा एक्सेल डेटा जंहिंमें असांजा ॿ फॉर्मेट ईंदा आहिनि, हिकिड़ो एक्स एल एस एक्स ईंदो आहे ऐं ॿियो डॉट सी एस वी ईंदो आहे। तव्हां कीअं एक्सेल जी जेका डेटा आहे उहा तव्हां एसपीसिस में इंपोर्ट कयो ऐं ॿियो जेको फॉर्मेट असां वटि आहे उहो डेट फॉर्मेट आहे। त डेटा जेके तव्हांजी डेट फॉर्मेट में आहे त उन फॉर्मेट में तव्हां उनखे तव्हां कीअं एसपीसिस में इंपोर्ट कयो। इहे ॿ टॉपिक जेके अॼु हिन वीडियो में मां डिस्कस कंदुमि। मुंहिंजो नालो डॉक्टर रहीमल सुमरो आहे ऐं मुंहिंजो शाबती यूनिवर्सिटी पाकिस्तान सां तालुक़ु आहे। ही वीडियो जेको आहे हिकु ॿियो पार्ट आहे वीडियो नंबर 6 जो। वीडियो नंबर 6 में नज़री तौर ते मूं डिस्कस कयो त इहे फॉर्मेट छा हूंदा आहिनि, इन में जेकी बि डिटेल हुई उहा मां उन में तव्हां लाइ जेको आहे सो प्रोवाइड कई ऐं हिन में आउं इहो डिस्कस कंदुसि त तव्हां इन डेटा खे कीअं हिते इंपोर्ट कयो। ऐं डेटा इंपोर्ट करण जे लाइ असांखे कुझु स्टेप्स फॉलो करणा पवंदा। सभ खां पहिरियों असां फाइल में वेंदासीं। फाइल में असां ओपन ऐं ओपन में वञी असां जेको आहे डेटा खे जीअं क्लिक कंदासीं, जेको छो असां डेटा खे इंपोर्ट करणु चाहियूं था त जिते असांजो फोल्डर आहे उन फोल्डर में असांजी लोकेशन ते ई पहुचाईंदो। जीअं त जेका डेटा मुंहिंजी आहे उहा स्पीसिस डेटा फोल्डर में आहे। हिते ॾिसूं था त हीअ बिल्कुलु ख़ाली आहे, हिन में को बि असांखे फाइल नज़र नथो अचे। इन जो सबबु इहो आहे त जेको फाइल टाइप आहे स्पीसिस स्टैटिस्टिक उहो आहे एस डॉट एस ए वी या डॉट ज़ेड एस ए वी। को बि फाइल जेको हिन ॿिनि एक्सटेंशन सां हूंदो उहो हिते ज़ाहिर थी पवंदो। जीअं त कोई ज़ाहिर कोन्हे त हाणे जेकी फाइल हिन में आहिनि फोल्डर में उहे कीअं ज़ाहिर कजनि, उन लाइ हिकु तरीक़ेकार आहे। इन खे असां टिक कंदासीं, एंटर को आख़िर में ईंदासीं हिते असांखे मिलंदो त ऑल फाइल्स। जीअं क्लिक कंदासीं जेके बि हिन में डेटा या फाइल आहिनि सभु असांजे साम्हूं ज़ाहिर थी पवंदा। हाणे हिन में टिनि क़िस्म जा डेटा फाइल आहिनि। हिकिड़ो आहे एक्स एल एस एक्स, एक्सेल जो फाइल आहे, ऐं ॿियो आहे सी एस वी, इहो बि एक्सेल फाइल। थोरो हिन जी इमेज पे ॾिसो, थोरो तव्हांखे फ़र्क़ु ज़रूरी महसूसु थींदो हूंदो। ऐं ॿियो जेको आहे उहो आहे डेट फॉर्मेट जो। हाणे सभ खां पहिरियों असां इंट्रस्ट आहियूं त असां सी एस वी डेटा खे असां इंपोर्ट कयूं पंहिंजे जेका एक्सेल फॉर्मेट में असां उनखे पंहिंजो एसपीसी में कीअं इंपोर्ट कयूं। इन हवाले खां सभ खां पहिरियों असां सेलेक्ट कयोसीं ऐं ओपन कंदासीं त असांखे ॿी विंडो खुली ईंदी। हाणे हिन विंडो में असां ॾिसंदासीं असांखे 6 स्टेप मिलंदा। सभ खां पहिरियों असां अचूं त पहिरें स्टेप में असांखे छा थो मिले। पहिरें में असांखे ॿ इमेज मिलनि था, जंहिंजो असांजो मक़सदु आहे त हिन इमेज खे हिन इमेज में तब्दील करणु। त सभ खां पहिरियों असांखे कुझु शयूं असांखे मिलनि। सभ खां पहिरीं इहो आहे त डज़ योर डेटा टेक्स्ट मेश प्री डिफाइंड फॉर्मेट, यानी को अॻ में को फॉर्मेट आहे जंहिंसां ही मेल जेको आहे सो सिमिलर आहे त उनखे तव्हां घुरायो त उन जी ज़रूरत न आहे। पर जीअं असां वटि अहिड़ो को बि फाइल कोन्हे जेके असां हिनखे नो कंदासीं। ऐं हीअ जेको आहे इमेज आहे त डेटा फाइल जो सी एस पी जो ही सभु जेको आहे ॾिसो हिन में सभिनी में असांखे ई कॉमा हिकु डीलिमिटर मिले थो, जेको डीलिमिट थो करे सभिनी खे, यानी हिकिड़े डेटा खे ॿी डेटा खां धारो थो करे। में हर तव्हांखे कॉमा मिलंदी। अचो त हाणे ॿिए स्टेप ते हलूं। जीअं ॿिए स्टेप ते आयासीं त हिते बि कुझु सुवाल साॻा ई आहिनि त हाउ आर यू वेरिएबल, हाणे वेरिएबल डिफाइन कीअं थियल आहे, अरेंज कीअं थियल आहे। त हाणे हिन में ॾिसंदासीं त डिलिमिटेड कहिड़ो आहे, असांजो कॉमा आहे। त इहे सभु कॉमा असांजो अरेंज थियल आहे ऐं असां हिनखे फिक्स वेट पे बि आणे सघूं था। पर असां जेका डेटा आहे उहा कॉमा में आहे त असां हिनखे डिलिमिटेड कॉमा आहे, टेप सां न आहे। ऐं इन खां पोइ ॿियो सुवाल जेको आहे त आर वेरिएबल नेम इंक्लूड इन द टॉप, वेरिएबल आहिनि? जी बिल्कुलु, वेरिएबल सभु हिन में ॾिनल आहिनि। त हाणे इहे वेरिएबल आहिनि किथे? रोल नंबर 1 में। ही रोल नंबर 1 में सभु वेरिएबल आहिनि। जेके असां हिनखे तब्दील कयूं रोल 2 में त तव्हां असांजा वेरिएबल अञा मथे हलिया विया रोल नंबर 1 में। त जीअं त वेरिएबल असांखे खणणा आहिनि, इन करे असां हिनखे 1 में वेरिएबल जी वेरिएबल आहे। जेकॾहिं वेरिएबल तव्हां नथा खणणु चाहियो त तव्हां हिनखे टिक कंदो त वेरिएबल तव्हांजा कोन ईंदा ऐं उहो जेका बि तव्हांजी नंबर 1 ते जेका डेटा उहा डेटा जीअं त असांखे वेरिएबल खणणा आहिनि, नालनि वेरिएबल नेम्स खणणा आहिनि। छो जो असां हिते ॾिसंदासीं त वेरिएबल नाला असां ठाहिया कोन आहिनि ऐं असां चाहियूं था त जेका डेटा असां इंपोर्ट कयूं था उन सां गॾु इहे नाला बि अची वञे, त जीअं हिते डेटा अची वई हिननि कॉलम में ऐं हिन रो में मथी मथी में असांजा वेरिएबल जा नाला अची वेंदा। उन खां पोइ असां ईंदासीं स्टेप नंबर 3 में। हिते असां ॾिसासीं असांजी फर्स्ट केस ऑफ डेटा बिगिन, कहिड़ी डेटा खां असांजो पहिरियों केस इस्तेमालु थिए थो। हीअ असांजा केस आहिनि। हिते ॾिसंदासीं त लाइन नंबर 3 खां असांजा जेके आहिनि
उहे केसिस शुरू थियनि था। लाइन नंबर 3 इन खे तव्हां ॾिसो था त लाइन नंबर 3 आहे। उन खां पोइ ॿी आहे त हाउ आर योर केस रिप्रेज़ेंटेड, कीअं तव्हांजो केस रिप्रेज़ेंटेड थियो। त असांजा केस रिप्रेज़ेंटेड लाइन में, ही लाइन में असांजा केसिस आहिनि सभु जेका। उन खां पोइ तव्हां छा सभु केस इंपोर्ट करणु चाहियो था, या पहिरियां 100 या 1000 जेतिरा बि तव्हां पहिरियां करणु चाहियो था तव्हां उहो क्लिक कंदव, या जेके तव्हां चओ था त इहे रैंडमली जेको आहे सो अचनि ऐं 10% से डेटा जो अची वञे त तव्हां 10%, जेके तव्हां 40% कंदो ओतिरो अची वेंदो। या तव्हां इंट्रस्टेड आहियो त सभु जा सभु जेके से डेटा तव्हांजा केसिस जेके उहे इंपोर्ट थियनि। जीअं असां इंट्रस्टेड आहियूं त सभु जा सभु केसिस इंपोर्ट थियनि, त उनखे असां क्लिक कंदासीं। उन खां पोइ नेक्स्ट बटन क्लिक कंदासीं त असांखे चोथे नंबर स्टेप में मिलंदो त तव्हांजो डीलिमिटर कहिड़े क़िस्म जो आहे, टेप आहे, कॉमा आहे, स्पेस आहे, या सेमी कोलन आहे। असां जेको आहे उहो असांजो कॉमा आहे, इनखे असां कॉमा सिलेक्ट कयोसीं। पोइ हिते बैक ते करे असां थींदासीं त तव्हां ॾिसो हिते सभु कॉमा आहिनि, जेके असां जेको डीलिमिटर जेको आहे उहो असांजो कॉमा आहे। ऐं तंहिंखां पोइ ॿियनि कंहिंखे बि तव्हां के जेको आहे सो कुझु करिणो, सिधो तव्हां वञो अॻिले स्टेप ते, स्टेप नंबर 5 ते जॾहिं पुॼंदो त हीउ तव्हांजो ओरिजिनल नेम आहे, हीउ तव्हांजा वेरिएबल तव्हांजा अची पिया आहिनि, इन सां गॾु तव्हांजी डेटा बि अची वई आहे। ही वेरिएबल नंबर 1 आहे। जेके तव्हांखे वेरिएबल 2 खे सिलेक्ट कंदव त तव्हां ॾिसो हिते चेंज थी वेंदो, हिते बि तव्हांखे चेंज थी वेंदो। हीउ ओरिजिनल नालो आहे, पर अगरि तव्हां इन नाले खे तब्दील करणु चाहियो था त तव्हां हिन नाले खे तब्दील करे तव्हां ॿियो को नालो ॾेई सघो था। नंबर 3 खे सिलेक्ट कंदव त उहो साॻियो ई तव्हांखे मिलंदो ऐं तव्हां इन तरीक़े सां। त जीअं त असां कंहिंमें इंट्रस्टेड न आहियूं, को बि नालो जीअं नाला असांजा ओरिजिनल आहिनि, जीअं इहे ठीकु आहिनि। त हाणे असां वेंदासीं स्टेप नंबर 6 में। जॾहिं हिते ईंदो तव्हांखे नज़र ईंदो त पहिरीं स्टेप में असां वटि 2 इमेज हुआ। उन सां हिकिड़ो इमेज ख़तमु थी वियो, ॿियो इमेज असांजो रहिजी वियो, छो जो असांजो प्रोसेस पूरो थी वञे करे तव्हांखे हीउ इमेज मिले थो। ऐं हीउ मैसेज बि असांखे मिले थो त यू हैव सक्सेसफुली डिफाइंड द फॉर्मेट। उन खां पोइ जेके तव्हां इन डेटा खे फर्दर स्टेप इन फ्यूचर यूज़ तव्हां सेव करणु चाहियो त तव्हां करे सघो था। जेके न त तव्हां नो बटन खे सिलेक्ट कंदव। ऐं हिन में असांजो हिकिड़ो सेंटिक्स बि ठहंदो आहे। सेंटिक्स जो मक़सदु इहो आहे त हीअ जेके असां 6 स्टेप वाइज़ खणंदा आया आहियूं, त इन जो हिकिड़ो सेंटिक्स डेवलप थींदो। उहो सेंटिक्स तव्हां वरी जॾहिं ॿीहर तव्हां इहो साॻियो कमु करणु चाहियो था त उहो सेंटिक्स खे खोले करे उन में हिकिड़ो साओ प्ले बटन हूंदो आहे, उन क्लिक कंदव त इहे सॼा स्टेप ऑटोमेटिकली पाण थी वेंदा। जीअं असां इन में इंट्रस्टेड आहियूं त इनखे असां नो करे छॾियोसीं। हाणे असां जो फर्दर कोई बि स्टेप कोन्हे, इन करे असांजो नेक्स्ट जेको बटन उहो इनएक्टिव आहे ऐं फिनिश जेको असांजो एक्टिव आहे। हिनखे असां जीअं क्लिक कंदासीं त जेका बि डेटा असांजी आहे उहा सॼी डेटा असांजी हिन फॉर्मेट में अची वेंदी। तव्हां ॾिसो तव्हांजे साम्हूं उहा सॼी डेटा असांजी इन फॉर्मेट में अची वई आहे। उन खां पोइ असां वरी डेटा हाणे ॾिसूं था त असांजी ॿिए फॉर्मेट वारी डेटा आहे जेका डेट फॉर्मेट में, उहा कीअं असां हिन में इंपोर्ट कयूं। इन जे लाइ बि साॻियो तरीक़ो आहे, साॻा ई स्टेप्स आहिनि, सिर्फ़ु डेटा जो फ़र्क़ु आहे। फाइल में ओपन डेटा में ईंदो, सॼी तव्हांखे साॻियो फाइल में का बि नज़र न ईंदी। उनखे घुराइण जे लाइ ऑल फाइल्स में तव्हां ईंदव ऐं हुते डेट खे तव्हां सिलेक्ट कंदव। हाणे ॾिसो तव्हांजो हिन जो इमेज में फ़र्क़ु तव्हांखे महसूसु थिए थो। ओपन कंदो त डेटा तव्हांजो उहे साॻे 6 स्टेप तव्हांजे साम्हूं ज़ाहिर थींदा। उहे 6 स्टेप खे असांखे फॉलो करिणो आहे त जीअं असां पंहिंजे डेटा खे जेको डेट फॉर्मेट्स आहिनि उहा असां इंपोर्ट करे वठूं। साॻा ई 2 इमेज तव्हांखे मिलंदा। इन जो मक़सदु असां छा करे रहिया आहियूं, असां हिन खे हिन में असां तब्दील करे रहिया आहियूं या इंपोर्ट करे रहिया आहियूं। साॻियो ई पहिरियों स्टेप आहे, साॻा ई आहे जेको आहे त हिन में वेलकम करे थो। पोइ असां को प्री डिफाइंड फॉर्मेट आहे कोन, इनखे नो कंदासीं। ऐं हीअ तव्हांजो इमेज आहे त डेटा तव्हांजी कहिड़े फॉर्मेट में आहे। इन खां पोइ असां नेक्स्ट कंदासीं। कहिड़ो वेरिएबल डिलिमिटेड तव्हां यूज़ कयो आहे असां डिलिमिट कयो आहे, असां को बि फिक्स विथ न ॾिनी, इन करे असांजी इहो आहे। उन खां पोइ तव्हां ॾिसंदव त वेरिएबल नेम्स जेको आहे उहो तव्हांजा कहिड़ी में वेरिएबल नेम असांजे फर्स्ट लाइन में ऐं असां इहे इंपोर्ट करण बि चाहियूं था, छो हिते असांजो को बि वेरिएबल न आहे। जेके नथा करणु चाहियो त नो खे सिलेक्ट कंदो, जेके तव्हां करणु चाहियो त तव्हां हिनखे सिलेक्ट कंदो त हीअ तव्हांजी हीअ लाइन जेका वेरिएबल नेम इहा बि इन सां गॾु ईंदी। ऐं इन खां पोइ कहिड़ो डेसिबल सिंबल कहिड़ो आहे, असांजो पीरियड आहे। ॾिसो तव्हांजे हिते पीरियड आहे स्पेस, हिन में का कॉमा कोन्हे। जेका पहिरीं जेका असांजी डेटा हुई CSV, उन में कॉमा हुई, हिन में का कॉमा न आहे। इन करे असां पीरियड खे चूज़ कयो आहे, सिलेक्ट कयो आहे, कॉमा खे छॾे करे। नेक्स्ट स्टेप ईंदो 3 ते। हाणे साॻियो ई सुवालु आहे त तव्हांजा जेको डेटा आहे किथों बि शुरू थिए, लाइन नंबर 3 खां असीं डेटा शुरू थिए, उहा साॻी लाइन आहे। ऐं हर लाइन जेको आहे हिकिड़ो केस खे ॾिए थी, उहो बि असांजो
ये आहे। ऐं उनमें तव्हां केतिरा जेको आहे सो तव्हां इंपोर्ट करणु चाहियो, सभु केसिस था करणु चाहियो त सभु असां सभु था करणु चाहियूं। साॻी जेको आहे फॉर्मेट आहे, पहिरियां 100 केस था उहो लिखंदव तव्हां, या रेंडमली तव्हां 10%, 20, 20%, 30% तव्हां इंपोर्ट करणु चाहियो त उहो बि तव्हां करे सघो था। पर असां इंट्रस्ट आहे त सॼी डेटा खे असांखे इंपोर्ट करणो आहे। नेक्स्ट कयो, नेक्स्ट स्टेज नंबर 4 में हाणे हिन में थोरो फ़र्क़ु पइजो त उन में जेका असांजी डेटा CSV फॉर्मेट सां हुई, उन में असांजो कॉमा सिलेक्ट थियल हुयो। हाणे हिते असांजी का डेटा आहे डेट फॉर्मेट में, उन में असांजी डेटा में टेब आहे, यानी कि तव्हां ॾिसो ऑलरेडी टेब जेको बटण आहे उहो टिक थियल आहे ऐं ॿियो कोई बि टिक न आहे थियल। पर जेकॾहिं तव्हां डेटा ॿिए कंहिं फॉर्मेट में आहे त अदर में वञी करे तव्हां उहो फॉर्मेट बि हिते तव्हां लिखी सघो था। त असांजो को बि अहिड़ो फॉर्मेट न आहे जंहिंमें असां इन करे असां हिनखे अनचेक कंदासीं। ऐं तंहिंखां पोइ असां वेंदासीं नेक्स्ट स्टेप में। नेक्स्ट स्टेप में जीअं असां वेंदासीं त असांखे मिलंदो त असांजा नाला कहिड़ा आहिनि। GPP1 आहे, GPP2 ही ओरिजिनल नालो आहे, पर जेके तव्हां तब्दील करणु चाहियो घुरो था त तव्हां हिनखे तब्दील बि करे सघो था तव्हां पंहिंजी सहूलियत मुताबिक़। ऐं तंहिंखां पोइ स्टेज नंबर 5 पूरो थियो। हाणे स्टेज नंबर 6 में जॾहिं असां ईंदासीं त हाणे असांजो 2 इमेज मां हिकिड़ो इमेज गाइब थी वियो, हिकिड़ो इमेज रहिजी वियो। इन जो मक़सदु इहो आहे त असांजी डेटा पूरी जेका आहे उहा जेका जेका डेट फॉर्म एक्सटेंशन आहे उहा डेटा पूरी इंपोर्ट थी चुकी आहे ऐं हीअ मैसेज बि इन बि वज़ाहत करे थो। हाणे जेके तव्हां इन पूरे फाइल खे तव्हां फर्दर फ्यूचर इस्तेमालु तव्हां सेव करणु चाहियो था त तव्हां करे सघो था, जेके न त तव्हां इन खे तव्हां सिलेक्ट कंदव। ऐं साइंटिक्स वारो जीअं अॻु में मूं तव्हांखे एक्सप्लेन कयो त हिन जो मक़सदु छा आहे त उहो तव्हांखे साइंटिस्ट डेवलप करणु चाहियो था त जीअं ॿीहर तव्हां जॾहिं बि इहो प्रोसेस कयो त जेकी स्टेप तव्हां कया आहिनि इनखे तव्हां बाईपास करे डायरेक्टली तव्हां आख़िरी स्टेप ते तव्हां पुॼी सघो। साइंटिक्स जो फ़ाइदो इहो पवंदो आहे। असां कंहिं बि क़िस्म साइंटिक्स खे सेव करणु नथा घुरूं या प्रेस नथा घुरूं, इन करे असां नो कयोसीं। हाणे तव्हांजी डेटा जो इमेज आहे, जंहिं इमेज में तव्हांजी डेटा तव्हांखे मिलंदी। हाणे सॼी कुल डेटा जेको आहे उहा इंपोर्ट थी चुकी आहे। इन खे तव्हां सां फिनिश कंदासीं त असांजी डेटा मिली वेंदी। हीअ असांजी डेटा जेको आहे उहो टेक फॉर्मेट मां असांजी स्पीसिस फॉर्मेट में अची चुकी आहे। हाणे तव्हां वञी करे हिन में तव्हां पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ जेकी बि चेंजिस तव्हां करे सघो था। हाणे अक्सर असांजी जेका डेटा आहे उहा असांजी एक्सेल पंहिंजो स्केल जेको आहे असांजो स्केल में हूंदी आहे त असां हुनखे एक्सेल में चेंज कंदासीं। उहो तव्हां पंहिंजी ज़रूरत में जेकी बि तब्दीलियूं आहिनि तव्हां करे सघो था। प्यारा दोस्तो, जेको असांजो आख़िरी आहे उहो आहे फॉर्मेट आहे, उहो आहे XLSX। हाणे उनखे थी कॉल कजे, उनजे लाइ बि ॾाढो सिंपल प्रोसेस आहे। दोस्तो जेको ॿियो जेको आहे फॉर्मेट असांजो उहो XLSX आहे। इहो फॉर्मेट बि ॾाढो आसानु आहे इंपोर्ट करणु। सिंपल असांखे छा करिणो आहे, फाइल में वञिणो आहे, ओपन करे असांखे पंहिंजे डेटा खे पुॼणो आहे। जीअं तव्हां डेटा ते ईंदव त साॻियो प्रोसेस आहे। ऑल फाइल में वेंदव त तव्हांखे XLS जीअं हिनखे क्लिक कंदव त हिकिड़ी विंडो ज़ाहिर थींदी। हाणे हिन बिल्कुलु सिंपल प्रोसेस आहे, हिकिड़ो स्टेप आहे, हिन में वधीक 6 स्टेप न आहिनि। सभ खां पहिरियों आहे त हीअ तव्हांजो सोर्स ॿुधाए थो डेटा तव्हांजी आई किथां आहे। हीअ वर्कशीट आहे जंहिंमें एक्सेल में असांजी जेको आहे रेंज ॾिनल आहे। शीट नंबर 1 आहे, नालो आहे फाइल जो, तव्हां हिते फाइल जो नालो को बि थी सघे थो। उन खां पोइ इहा किथां स्टार्ट थिए थी, A1 खां स्टार्ट थिए थी एक्सेल में ऐं इहा ख़तमु थी थिए थी Z ते। 147 जेको नंबर आहे इहो टोटल रिस्पोंडेंट आहिनि। तव्हांजी पूरी जेका डेटा आहे उनजो नंबर, केतिरी डेटा आहे या केतिरा रिस्पॉन्सिस आहिनि, हीअ उनजो नंबर आहे। जेके तव्हां रेंज का ख़ासि ॾियणु चाहियो था, मिसाल खे तव्हां चाहियो था त A1 खां वठी करे ऐं एस ताईं असांजी डेटा खपे त तव्हां इहा रेंज बि ॾेई सघो था त एस ताईं जेका डेटा तव्हांजी अची वई ऐं जंहिंमें 100 पहिरियां केसिस अचनि त इहा रेंज मुताबिक़ तव्हांजी डेटा थी वेंदी। पर असां सॼी डेटा खे तव्हां इंपोर्ट करणु चाहियूं था, इन करे असां इन में इंट्रस्टेड न आहियूं। उन खां पोइ रीड वेरिएबल नेम, जे अॻु में हुयो वेरिएबल नेम, हीअ जे वेरिएबल नाला आहिनि इनखे बि तव्हां घुराइणु चाहियो था त इनखे तव्हां चेक कयो। हिन में ॾिसो त असां वेरिएबल नाला ज़ाहिर न आहिनि या असां पैदा को ठाहिया कोन, इन करे असां चाहियूं था त इहे बि अचनि, इन सां गॾु इहे बि अची वेंदा। ऐं इन में अंदरि कुझु को हिडन रोज़ या कॉलम लिकियल हूंदा आहिनि त हिन क्लिक कंदासीं त उनखे इग्नोर कंदो, उनखे कोन घुराईंदो। जीअं असांजो को बि अहिड़ो कोई आहे इनखे तव्हां सिलेक्ट कयो या न कयो को फ़र्क़ु कोन थो पए, छो हिन में को बि हिडन को बि रो या कॉलम न आहे। जे करे सिंपल इहो ई करिणो आहे। हीअ तव्हांजी प्रीव्यू आहे त तव्हांजी डेटा कहिड़े फॉर्मेट में ईंदी। हिनखे ॿियो कुझु बि न आहे करिणो, सिंपल तव्हांखे हिते ओके कंदो बटन त तव्हांजो डेटा इंपोर्ट थी वेंदी ऐं साॻियो तव्हांजे साम्हूं थी वेंदी। हाणे हिन डेटा खे तव्हां पंहिंजे वेरिएबल में व्यू करे वञी करे तव्हां पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ हिन में का बि तब्दीलियूं तव्हां करे सघो था। जेको कुझु तव्हां पंहिंजे डेटा तव्हांजी पूरी जेको आहे सो XLS फॉर्मेट सां तव्हांजी स्पीसिस में जेको आहे सो इंपोर्ट थी चुकी आहे।
प्यारा दोस्तों, तव्हांजी वॾी महिरबानी हिन वीडियो खे तव्हां ॾिठो ऐं उमेद कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त महिरबानी करे हिनखे तव्हां लाइक बि कयो ऐं हिनखे सब्सक्राइब बि चैनल खे कयो ऐं इन खां गॾोगॾु इनखे शेयर बि कयो पंहिंजे दोस्तनि सां। सब्सक्राइब करण जो फ़ाइदो तव्हांखे इहो पवंदो त जॾहिं बि पंहिंजो ॿी का डेटा ॿी का वीडियो अची वेंदी त तव्हांखे नोटिफाई थींदी त नई जेका वीडियो अपलोड थी वई ऐं तव्हां तकलीफ़ तव्हां उहा ॾिसी सघो।